छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां हैदराबाद मां आऊं आहियां अवां जो मेज़बान जाफ़र मेमण। अॼु सिंधी अदबी संगत मर्कज़ जे तरफ़ां सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे हाल में हिकु प्रोग्राम मुनक़िद थियो आहे। हीउ प्रोग्राम जेको सिंध जे तख़लीक़कारनि सां शाम जे नाले सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कयो वेंदो आहे। अॼु बि कुझु तख़लीक़कारनि जे हवाले सां हीउ प्रोग्राम थियो आहे। हिन वक़्तु हीउ प्रोग्राम छाकाणि त शुरू थी चुको आहे ऐं गुलाम मुस्तफ़ा सोलंगी नौजवान लेखक ऐं सहाफ़ी उहो अॼोके हिन प्रोग्राम खे मॉडरेट करे पियो। तंहिं करे अचो त हिन सॼे प्रोग्राम जी जेका कार्रवाई आहे सा अवांजी समाअतनि ताईं रोकूं। ओड़े किताबनि में अख़र घुरियो हुजे जेको सिंधियत जी संगत जी जेका रिवायत विधी आहे तख़लीक़कारनि सां कुझु पल जे सिरे हेठि हिकु सिलसिलो शुरू कयो आहे सिंधियत जी संगत सिंध। उन सिलसिले जी हिन कड़ी में जेके 4 तख़लीक़कार आहिनि असांजा, नाम और कहाणीकार साईं परवेज़, साईं सरवर नवाज़ बुग्यो, सूरज तिजावली, अदा फिदा संजराणी, डॉक्टर साहब साईं गफूर महमूद साहब, आपा मरियम, हेठि जेके बि सभु दोस्त साम्हूं वेठा आहिनि कंहिंजो नालो खणिजे। तव्हां सभिनी खे इन प्रोग्राम में अचण ते 100 भेरा अधिकार चवंदे मां ॾाढी ख़ुशी महसूसु कयां थो। बसि हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि शेयर कयां छो मूंखे ॻाल्हाइणो हो साईं सरवर नवाज़ ते, पर मूं ते वरी ज़िम्मेवारी हीअ रखी हुई त सभिनी खे आजियां कयां ऐं सभिनी सां ॻाल्हायां। साईं सरवर नवाज़ बुग्यो खां थोरी माज़रत सां ॻाल्हाए इन करे कमु सघां जो मूंखे हीअ ॾिनी वई, पर इहो आहे त साईं जे लाइ सिर्फ़ु 2-3 ॻाल्हियूं 2-4 लफ़्ज़ चवंदुसि। ही उस्ताद आहे, उस्ताद सदाईं सवलो आहे, उस्ताद हुजण ॿी ॻाल्हि आहे, उस्ताद थियणु ॾुखियो आहे। उस्ताद उहो आहे जेको पंहिंजे अंदर में जेको बि नोट इल्मु आहे उहो ओतिरे ॾिए शागिर्द खे, ऐं शागिर्द खे अहिड़े नमूने सां सम्झाए पढ़ाए या सेखारे जो हुनजी सम्झ में अची वञनि ॻाल्हियूं। ऐं साईं खां असां कई ॻाल्हियूं बहसियत उस्ताद, बहसियत शाइर सिखियूंसीं, सम्झूंसीं। हुनजे पढ़ाइण जो अंदाज़ अहिड़ो हूंदो आहे
जेको एक्सप्लोर कंदो आहे इंसान जे अंदरि खे जेको साम्हूं वारो आहे हुनजे शायदि इहो हिन जे करे बि आहे त हू पाण मौक़िक़ आहे हुन कई हुते तहक़ीक़ी मकाला लिखिया आहिनि मुंहिंजे दरे खां वठी हुनजो नस्ल ॾाढो ख़ूबसूरत आहे शाइरी ॾाढी सुहिणी आहे ऐं साईं जो हिते सिंधियत जी संगत मर्कज़ तरफ़ां अॼु जेका हीअ मंशा आहे उहा असां सभिनी जी मंशा आहे हैदराबाद ज़िले वारनि जी मंशा आहे मोटली वारनि जी मंशा आहे दादू वारनि जी मंशा आहे सभिनी सभिनी जी मंशा आहे। हाणे मां गुज़ारिश कंदुसि साईं गुलाम नबी सुमरो साहिब खे उहो चवंदा आहिनि साईं परवेज़ साहिब ते कुझु लफ़्ज़ ॻाल्हाइनि तव्हांजे भरपूर ताड़ियूं हुजणु घुरिजनि साईं गुलाम नबी सुमरो साहिब। नील सलाम सुपरिन ऐं लख सलामनि लोए पहिरीं ॾिज तिरिन खे ऐं पर खे ॾिजी पोइ जिन खे गुणनि सां धोए ते बंदगियूं कयूं स्टेज ते वेठल सभिनी माण्हू वारनि खे नील सलाम ऐं हाल में वेठल दोस्तनि खे बि लख सलाम। मूंखे परवेज़ साहिब जेको कहाणीकार भई नावल निगार भई ऐं 15 किताबनि जो मुसनिफ़ आहे उन ते ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं था त ॻाल्हायूं ऐं गुलाम मुस्तफ़ा साहिब खे चवंदुसि तमामु घणा फंक्शन थो करे त अदबी निशस्तूं रखी जीअं सिंधियत जी संगत जूं गॾिजाणियूं थींदियूं आहिनि त जीअं अभ्यासी वहक किताबनि ते गुलाम मुस्तफ़ा साहिब उहा ॾी करे कराइजे त हिन खां उहा आउं सम्झां थो त लाभाइती थींदी। इहा मुंहिंजी तजवीज़ आहे हिकिड़े पढ़ंदड़ जे तौर ते। अॼु असीं हिते सिंधीअ जे 4 तख़लीकारनि जे अदब ऐं फ़न लाइ कयल ख़िदमत ऐं संदन तख़लीक ते ॻाल्हाइण लाइ मिड़िया आहियूं। मुंहिंजे हिसे में परवेज़ कहाणीकार ऐं नावल निगार ते ॻाल्हाइण हिसे में आयो आहे। परवेज़ असांजो हिकु अहम कहाणीकार ऐं नावल निगार आहे। संदसि 11 कहाणियुनि जा मजमुआ ते नावल शायदि थियल आहिनि। आतम कथा जो हिसो पहिरियों जो हिकु किताब अलॻि आहे। कहाणी ऐं नावल मुंहिंजे नज़र में अदब जूं सभ खां अहम सिंफ़ूं आहिनि जिन में तख़यल ऐं जुरत इज़हार जा पंहिंजा अलॻि हवालो आहे त सिंधी संगत जी ज़रूरत में असां गॾु रहिया आहियूं। शायर कहाणी पंहिंजे ऐं टी हवालनि ते थोरो तकलीफ़ुनि में जेके 4-5 दोस्त माण्हू कंहिं खां इंसाफ़ करे नथो सघे ऐं वरी ख़ुशनसीब आहे असांजी जो असांजा 6 या 7 दोस्त आहिनि ऐं 6 जी संगत ठते जे दोस्तनि ते आहिनि ऐं 6 जा जेके तकलीफ़दार जिन खे सदाईं नज़रअंदाज़ कयो वियो आहे हर पल में को न को 6 जो माण्हू हूंदो आहे या सुठी ॻाल्हि आहे। यकीन जा असलियत तव्हांखे इलेक्शन में सुठा नतीजा मिलंदा ऐं थी सघे थो 6 मां मुक़ाबले हुजे या सूरत थी वञे ख़ाहिश आहे सूरत में जॉइंट सेक्रेटरी 6 मां अची ऐं तव्हां मिलंदा गॾु कयूं मुंहिंजो फोन मिलंदो तव्हांखे। सिंधी संगत बयानीअ में हिकिड़ी एकानवे जो कारोबार थो रमेश साहब सेक्रेटरी जनरल थियो माण्हू सेक्रेटरी जनरल आहियो इजलास थियो इजलास में मूं जे मसइले ते ॻाल्हायो कहिड़े मसइले ते जेको उन वक़्त जी संगत जे मिज़ाज जे बचानो हुयो बिलीव कयो त मूंखे दुआ मंडले हाल में कढी छॾी। असांजे हिते में नौजवान फनकार मौजूदु आहे। मां गुज़ारिश कंदुसि सरवर सखीराणी खे वचन ऐं गीत ॿुधाईंदसि असांखे हुन खां पोइ बाक़ाइदे तकलीफ़ इहे महफ़िल तकलीकारनि जी महफ़िल आहे। अदीबन मुंहिंजो एल्बम यादूं तुंहिंजूं
उन में साईं सर्वनाथ बुगेश साहिब जी धमाल आहे, कलंदर लाल शाहबाज जी लाल साईं जो शिदाई आहे, ऐं असांजो गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब जो गीत आहे उन एल्बम में हिकिड़ो तव्हांखे उन मां हिकिड़ो नयो एल्बम आहे। उनजो अर्ज़ु इहो कंदुसि त यादूं तुंहिंजूं गीत मुंहिंजो कशिश टीवी ते हले पियो, सभिनि अठनि ॾींहंनि खां वठी यको अञा हलंदो, उन जा ई गीत आहिनि, इन करे मुंहिंजी दिलि चयो तव्हांखे उन मां ॿुधायूं जहिड़ो हाल पेश करिया न। सुहिणी तुंहिंजी गिचीअ ते प्यारी तुंहिंजी गिचीअ ते तेरे आकारो ॾाढो लॻंदो आहे प्यारो, ओ ॾाढो लॻंदो आहे प्यारो। सुहिणी तुंहिंजी गिचीअ ते प्यारी तुंहिंजी गिचीअ ते तेरे आकारो ॾाढो लॻंदो आहे प्यारो, ओ ॾाढो लॻंदो आहे प्यारो। तोखे पातल कारो वॻोवा ओ वॻोवा, तुंहिंजे गिचीअ में सोनो सॻोवा ओ सॻोवा। सुहिणी तुंहिंजी गिचीअ ते प्यारी तुंहिंजी गिचीअ ते तेरे आकारो ॾाढो लॻंदो आहे प्यारो, ओ ॾाढो लॻंदो आहे प्यारो। सुहिणी तुंहिंजी गिचीअ ते प्यारी तुंहिंजी गिचीअ ते तेरे आकारो ॾाढो लॻंदो आहे प्यारो, ओ ॾाढो लॻंदो आहे प्यारो। तोखे मोल वॾी जे हयाती ओ हयाती, मुंहिंजी तोल छिजे पई छाती ओ छाती। सुहिणी तुंहिंजी गिचीअ ते प्यारी तुंहिंजी गिचीअ ते तेरे आकारो ॾाढो लॻंदो आहे प्यारो, ओ ॾाढो लॻंदो आहे प्यारो। सुहिणी तुंहिंजी गिचीअ ते प्यारी तुंहिंजी गिचीअ ते तेरे आकारो ॾाढो लॻंदो आहे प्यारो, ओ ॾाढो लॻंदो आहे प्यारो। सोलंकीअ जी तो सां दिलवा ओ दिलवा, मुस्तफ़ा थी पियो पागलवा पागलवा। सुहिणी तुंहिंजी गिचीअ ते प्यारी तुंहिंजी गिचीअ ते तेरे आकारो ॾाढो लॻंदो आहे प्यारो, ओ ॾाढो लॻंदो आहे प्यारो। सुहिणी तुंहिंजी गिचीअ ते प्यारी तुंहिंजी गिचीअ ते तेरे आकारो ॾाढो लॻंदो आहे प्यारो, ओ ॾाढो लॻंदो आहे प्यारो, ओ ॾाढो लॻंदो आहे। हाणे मां गुज़ारिश कंदुसि असांजे सिंधी ॿोली जे नामियारे कहाणीकार ज़रा बेदर खे त उहो अचे ऐं साईं परवेज़ ते पंहिंजो मकालो पेश करे। तव्हांजे भरपूर तारीफ़ में ज़रा बेदर। स्टेज ते वेठल मुंहिंजा मौजूद महिमानों ऐं हाल में वेठल प्यारा दोस्तो, जीअं सिंध जीअं त 4 ॾींहं अॻु में साईं परवेज़ मूंखे फ़ोन कई त हीउ प्रोग्राम थी रहियो आहे ऐं हुन लाइ अव्हांखे लिखिणो आहे मूंखे, त मुंहिंजे लाइ मुमकिन न हो छो जो मां किन मसरूफ़ियतनि में हुउसि। हुनखां अलावा मुंहिंजी वालदा जी तबियत सही न हुई, जंहिंजे करे मूंखां इहो ॾाढो ॾुखियो हो। पर अॼु सुबुह वरी मूं साईं खे फ़ोन कई ऐं एक्सक्यूज़ करणु चाहिई, पर साईं मूंखे चयो त कुझु न कुझु तव्हांखे ॻाल्हाइणो आहे। हुन हवाले सां मूं थोरो जेको आहे हिते वेही लिखी वरितो आहे जेको अव्हांजे अॻियां पेश कयां थो। हीअ त ॾोखी ॻाल्हि आहे जॾहिं ज़माने जी रफ़्तार एॾी तिखी कोन हुई, पर दिलियूं तेज़ीअ सां धड़कंदियूं हुयूं। अॼु बि दिलियूं साॻी रफ़्तार सां धड़कनि थियूं, पर ज़माने जी रफ़्तार एॾी तेज़ थी वई आहे जो पंहिंजे ई दिलि जो रिदम नथो सुञाइजे। दिलि जंहिंजो रिश्तो महबूबनि ऐं प्यारनि सां हूंदो आहे, उहे के 100 हज़ारे न हूंदा आहिनि, बसि आङुरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू हूंदा आहिनि जेके दिलि में डेरो जमाए वेठा हूंदा आहिनि। मुंहिंजे दिलि जे ऐवान में जिते चंद माण्हू समायल आहिनि, तिन में हिकिड़ो माण्हू अहिड़ो बि आहे जंहिंसां वरनि खां पोइ अॼु मिलियो आहियां। वाहूदनि जे उपकार जहिड़ो, लाड़ जे न्याव जहिड़ो उहो शख़्स
मुंहिंजो महबूब, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो मोहसिन अली मोहम्मद परवेज़ आहे। परवेज़ जेको लाखनि वारे ॻोठ जे कासराती में पंहिंजो पासो वठी नंढो आशियानो जोड़े वेठो आहे। माण्हू वक़्त ऐं हालतुनि सां ख़बर न आहे कहिड़ियुनि दिशाउनि में वही ऐं विकिरी विया, पर हिन मुरफ़रत सुभाउ वारे शख़्स जे वेकिरी छाती ऐं कुशादी दिलि मां वक़्तु ज़माने जा वही न सघियो। हुन जीअं पंहिंजी शख़्सियत खे जाइतो रखियो आहे, तीअं ई वक़्त जा लम्हा बि वटसि पंहिंजे न्याउ ऐं निभाउ सां सोगा आहिनि। संदसि लिखणियूं इन ॻाल्हि जूं गवाह आहिनि त परवेज़ गुंडाइतो वेही बि ख़ूब कमायो आहे। लाड़ मूंखे अहिड़ो रवाजु लॻंदो आहे जंहिंजे रेखान शाह जी शाइरीअ में बि पंहिंजा नसीब जोड़िया आहिनि। उहे उन तर जो रहवासी जिते शाह करीम गुलड़ी वारो ऐं सूफ़ी शाइनात वसनि था, परवेज़ पंहिंजे घर सां अॼु बि गरो आहे। जंहिंमें न को वधाउ आहे न को चाड़ आहे। को ज़मानो हो जॾहिं परवेज़ मूंखे पंहिंजे ॻोठ लाखा मां ख़त लिखंदो हो। जॾहिं हू घणो करे वञी बंधाइण में तरसंदो हो, उन्हनि ख़तनि में मूंखे अलाए छो सारे समूंड जी झिम महसूसु थींदी हुई। मुंहिंजे अॻियां संदसि लफ़्ज़, जुमिला ऐं मुशाहिदा वधाइण वारे माहौल जा अक्स बणिजी पवंदा हुआ। ख़त न हूंदा हुआ ॼण त के मुख़्तसर डॉक्यूमेंट्री फिल्मूं हूंदियूं हुयूं, जिन में परवेज़ एहसासनि जो फोर ग्राउंड बनियल हूंदो हो। मतिलबु त उन ई माहौल में एतिरो त घेरियल ऐं मिलियल हूंदो हो जो संदसि ख़त साॻे माहौल जूं जीअरियूं जाॻदियूं तस्वीरूं बणिजी पवंदा हुआ। मुंहिंजी आदत या फितरत खणी चइजे जो आउं फॉर्मेलिटी तौरु लिखी न सघंदो आहियां, न वरी मूंखे टेंडर ते लिखणु ईंदो आहे। तो पक सां आउं हिन मुख़्तसर लिखत में साणसि इंसाफ़ करे नथो सघां। किन मजबूरियुनि ऐं मसरूफ़ियतुनि सबबु मां दिलि सां बिना बि परवेज़ मुतलिक़ लिखी न सघियो आहियां। बसि चंद घड़ियुनि में वेठे वेठे रंढा रोड़िया अथमि। परवेज़ खे मूं जीअं ॾिठो ऐं पछियो आहे, हुनखे बयानु करणु ऐं लिखण लाइ वक़्तु दरकारु अथमि। मुख़्तसर ताईं मुंहिंजे नोटिस ते हिकु प्यारे माण्हू ऐं तव्हां वारे लेखक ते लिखणु बिना बेवाजिबी आहे, छो त परवेज़ जो तकलीफ़ी सफ़र असांजी वहीअ खां घणो आहे। हू जीअं पीढ़ी या टईअ जो लेखक आहे, उन मां न ॼाण केतिरा माण्हू गुमनाम थी विया। किन लिखणु छॾे ॾिनो त किन खां लिखणु छॾाए वियो, पर परवेज़ साॻी रफ़्तार सां कुंड वठी पंहिंजे कलम खे सोरींदो रहियो। तंहिं करे ई चवणो पियुमि त हिन कुंडाइतो वेही ख़ूब कमायो आहे। मनता ऐं ग्लैमर खां घणो परे रहंदड़ असांजो हीउ दोस्त ज़िंदगी पंहिंजे ढंग सां जीए थो। संदसि जीअण जो इहो अंदाज़ जेतोणीकि संदसि लिखणनि में छलकंदे नज़र अचे थो, पर हिन किथे बि पंहिंजे शख़्सी असर जे छाप लिखणनि ते न छॾी आहे। पंहिंजे फन ऐं किरत सां उहो बि निभायो आहे। कहाणी या नाविल में पंहिंजो पाण मञाईंदड़ परवेज़ मूंखे लाड़ जहिड़ो ई लॻंदो आहे, जंहिंजी मोहबत ऐं दोस्तीअ जी ख़ुशबू ॻाढ़नि चांवरनि जी ख़ुशबूअ जहिड़ी आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर संदसि लिखणनि में साॻियो ई ॻाढ़नि चांवरनि जहिड़ो रंग पंहिंजे ॾांहुं ऐं सलीक़े सां नज़र ईंदो आहे। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त संदसि लिखणनि में समाज जी बेरहमिन त उहो सब्र वारो रवैयो न हूंदो आहे, पर बग़ावत वारो स्वभाव ऐं इनकलाबी उदमा बि शामिल हूंदा आहिनि। संदसि कहाणियूं ऐं नाविल रेलवे पटड़ियुनि जा पूर विचोट मौज़ूअनि ऐं एहसासनि खे दूर दूर ताईं खणी निकिरी वेंदा आहिनि, जिन में संदसि ॾात वारे सफ़र जी सोबत ऐं सचाई शामिल हूंदी आहे। परवेज़ पंहिंजे लिखणनि में बग़ावत वारे स्वभाव ऐं इनकलाबी उदमनि सां गॾोगॾु ख़ामोशी सां प्ले कार्ड खणी बीठल नज़र ईंदो आहे, जंहिं ते फ़नकाराणो एहतजाज बुरकंदे नज़र ईंदो आहे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त कहाणी या नाविल पंहिंजे प्लाट सां वाॻियल हूंदो आहे। हुनजी न का महारत हूंदी आहे, न वरी का टेक्निक। महारत या टेक्निक असल में उन फिलो जो नालो आहे जंहिंमें मर्कज़ी ख़्यालु पलिजंदो आहे। अञा बि ईअं चइजे त महारत या टेक्निक मर्कज़ी ख़्याल खां जीअं जो तीअं महारत या टेक्निक मर्कज़ी ख़्याल खे जीअं जो तीअं पेश करण जो फन आहे, जंहिंखे असीं प्लाट चऊं था। प्लाट कॾहिं बि धारियो या उधारो आंदल नथो थी सघे। उहो किरदारनि ऐं माहौल जी मुनासिबत सां जुड़ंदो आहे। तो आउं फन ऐं फन पारे जी सादगीअ जो क़ाइल आहियां, जंहिंमें गहराई ज़रूरु हुजे पर मसूनियत न हुजणु घुरिजे। परवेज़ जे लिखणनि में जिते गहराई ऐं सादगी आहे, उते माहौल ऐं किरदारनि जो जड़ाव आहे, जेका संदसि वॾी कामयाबी आहे। हू ज़माने जी तेज़ रफ़्तारीअ में बि पंहिंजी दिलि जी धड़कन सां जुड़ियल आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे। हू जिदत जे जुनून में कंहिं बि ओभर या ओझर में न बचियो आहे, पर लाड़ जे रवाज जी पंहिंजे लिखणनि सां जुड़ियल रहियो आहे। परवेज़ मूंखे सियारे में ख़ामोश ऐं सफ़ा पींजड़ जहिड़ो लॻंदो आहे।
जंहिंमें ख़ामोशीअ सां गॾु गहराई हूंदी आहे। संदसि गहराई या गहरो हुजणु पंहिंजे उन सोच ऐं ख़्याल सां आहे जंहिंमें ॿुधी हू के जोहर ऐं अमीर ॻोल्हींदो आहे। महिरबानी। पर हुन खां अॻु में असां हिकिड़ो गीत ॿुधणु चाहींदासीं। मां चाचा आशिक़ सोलंकी खे गुज़ारिश कंदो कि करण में असांखे को गीत ॿुधाए भरपूर नमूने सां। नथियूं खपनि रियायतूं, नथियूं खपनि रियायतूं, बग़ावतूं बग़ावतूं, नथियूं खपनि रियायतूं, बग़ावतूं बग़ावतूं, नथियूं खपनि ऐं ज़ालिमो, नथियूं खपनि ऐं ज़ालिमो, आवाज़ूं के इनायतूं, बग़ावतूं बग़ावतूं, नथियूं खपनि रियायतूं। बराबरी सरासरी असांखे थी खपे सदा, इज़त ऐं आज पोइ खपे ख़ुशियूं हुजनि के इंतहा, असांखे मोहबतूं खपनि, असांखे मोहबतूं खपनि, ख़तमु कजनि अदावतूं, नथियूं खपनि रियायतूं, बग़ावतूं बग़ावतूं, बुलंद असांजा हौसला कंदा रहूं मुक़ाबिला, उथी पियो अवाम जे ईंदा अव्हां ते सिलसिला, अमुन ऐं आशिकी खपे, अमुन ऐं आशिकी खपे, नथियूं खपनि शरारतूं, बग़ावतूं बग़ावतूं, नथियूं खपनि रियायतूं। सितमथ जूं निशानियूं उथो त सभु मिटायूं, असांखे साबितियूं खपनि, सलियूं खपनि ॻाल्हियूं, अचो त सच चई ॾियूं, अचो त सच चई ॾियूं, नथियूं खपनि करामतूं, बग़ावतूं बग़ावतूं, नथियूं खपनि रियायतूं। होता रखे मञूं नथा, न पीर खे मञूं असीं, फ़क़ीर खे मञूं नथा, न मीर खे मञूं असीं, क़बूल छो कयूं भला, क़बूल छो कयूं भला, समझूं के इताअतूं बग़ावतूं बग़ावतूं, जहां खे ठाहियो असांखे दुख पल पिया, मुसीबतूं कई सही असां ई पोरिया कया, निज़ाकतूं सभई खपनि, निज़ाकतूं सभई खपनि, नथियूं खपनि निज़ामतूं बग़ावतूं बग़ावतूं, रियायतूं नथियूं खपनि, बग़ावतूं बग़ावतूं, असांखे सच खपे सजण, अव्हां सां कूड़ आथियो, असांखे थी मिटी खपे, अव्हां सां धूड़ आथियो, बलागतूं नथियूं खपनि, बलागतूं नथियूं खपनि, असांखे ॾियो हरामतूं, रियायतूं नथियूं खपनि, बग़ावतूं 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 बग़ावतूं। हाणे मां गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर अब्दुल रहमान ख़्याल खे वचन ऐं सर्वमाल बुगियो ते मकालो पेश कनि। पंहिंजी ताड़ियूं हुजनि प्रोफेसर सर्वमाल बुगियो। उस्ताद बुखारी जे लफ़्ज़नि में मां सर्वमाल बुगियो खे राय तहसील पेश कंदे त दिलि जे कारोबार जो हिकु क़ाइदो आहे, केतिरो नुक़सान थिए त बि फ़ाइदो आहे, सूंहं ते सच ते ऐं सिंध ते शाइर, सूंहं ते सिंध ते ऐं सच ते शाइर,
शेर तो जेको लिखियो शानाए तो आहे। किन माण्हुनि जी शख़्सियत में जुगनि जो जादू हूंदो आहे ऐं ख़ुशियुनि जी ख़ुशबू हूंदी आहे। जेकॾहिं कंहिंजे ॾिठे बुख ऐं थकु लही वञे ऐं जेकॾहिं कंहिंजी मौजूदगीअ जो हुगा सां मंज़िल मक़सूद जो छोहा महसूस थिए त शेख अयाज़ जे अल्फाज़ में चंड बि तुंहिंजे चारे में आ, तोखे सिज सुजूद सभु कुझु तूं ई आहीं। आयो आहे अदम खे जागे तुंहिंजे लाइ वजूद सभु कुझु तूं ई आहीं पंहिंजी मंज़िल तूं ई ला महदूद सभु कुझु तूं ई आहीं। मोकिरे मुंहुं रोशन अखियूं खुलियल पेशानी ऐं भरियल पुत सां सिंध जो ई झूझार ऐं जाखोड़ी शाइर सरवर नवाज़ ॿुधियो 2500 वरे अॻु सिंध जे सिरवाक दाहनि जे टोले जो मणियादार मुड़ुसु लॻंदो आहे। हिन हरदे अणमोट इंसान सिंधू माथर ऐं हुनजी समूरी सभ्यता तां पंहिंजी शाइरी घोरे छॾी आहे ऐं पंहिंजो समूरो जीवन ऐं जोगन क़ुर्बान करे छॾियो। संदसि ज़िंदगी जो दास्तान जेकॾहिं शाइरी में बयानु कजे त पोइ मुनीर न्याज़ी जे हिन नज़म जीअं आहे त हुन जे मिले त रोक के पुछां वेखे ई अपना हाल। साईं हुन जे मिले त रोक के पुछां वेखे ई अपना हाल। किथे गई ओ रंगत तेरी छप्पा वर्गी चाल। किथे गई ओ रंगत तेरी छप्पा वर्गी चाल। कल्ला करद्या कुंठा अखिया वाव नाल उड़दे वाल। साईं हुन जे मिले रोक के पुछां वेखे ई अपना हाल। किथे गया ओ ठाठे मारता लहू दा इन्हा ज़ोर। किथे गया ओ ठाठे मारता लहू दा इन्हा ज़ोर। सावा वर्गी गर्म जवानी ले गए कहिड़े चोर। सरवर नवाज़ जी शख़्सियत ॾाढी पुरअसरार आहे। माण्हू रिटायर्ड थींदा आहिनि त घर जी कुंड वञी वसाईंदा आहिनि तस्वीरुनि जो ठका ऐं दुआउनि जी डप। पर सरवर नवाज़ ॿुधियो स्कूल रजिस्टर मूजिब 2005 में रिटायर थियण खां पोइ असल मुतहरिक ज़िंदगीअ जो आगाज़ कयो आहे। पंहिंजी निगरानी में बि पंहिंजो घर जोड़ायई, दुकान खोले कारोबार जो तजुर्बो कयई। अयाज़ लतीफ़ जहिड़े सुजान वकील वटि सॼा सारा 7 वरिया वकालत में गुज़ारियई। हिकु उस्ताद जी हैसियत में ट्यूशनूं पढ़ायई ऐं वॾी ॻाल्हि त अदबी प्रोग्रामनि ऐं अदबी सरगर्मियुनि में भरपूर हिसो वरितई। सरवर नवाज़ ॿुधियो हाणे सरकारी अंगनि अखरनि में 71 सालनि जो आहे। 71 सालनि जी हिन उमिरि में खेसि ख़राज जे तहसीन पेश कंदे मां पंहिंजो ई नज़म पेश थो करियां। 71 साल जो अहिड़ो न हूंदो नौजवान। साईं 71 साल जो अहिड़ो न हूंदो नौजवान। हिन उमिरि में भी लिखे थो ऐं पढ़े थो पहलवान। हिन उमिरि में भी लिखे थो ऐं पढ़े थो पहलवान। अदब जो उत्साह आहे, चाह जी चांडराण आहे। अमन जो उहञाण आहे, सुर्त जी साञा आहे। वक़्त जे हिन वाकिरे में ॼण नऊं आवाज़ आहे। रूह जे मिज़राब जो ॼण को सुरीलो साज़ आहे। नौजवानी इल्म ऐं अभ्यास खे अर्ते छॾियाई। ज़िंदगानी अदब ऐं इतिहास खे ते घोरे छॾियई। प्यार जे हिन पंध में ही उल्फतुनि जो आ असीर। हिन जी मिटीअ में वतन जी खाक जो आहे ख़मीर। प्यार जे हिन पंध में ही उल्फतुनि जो आ असीर। हिन जी मिटीअ में वतन जी खाक जो आहे ख़मीर। हिन जी दिलि में देश जे हर दर्द जो ज़िंदा ज़मीर। ऐं हिन जे दिलि में देश जे हर दर्द जो ज़िंदा ज़मीर। शाइरीअ में ॼण लॻे थो सिंध जो सचो सफ़ीर। अॼु मां हिन जी शख़्सियत जी शान में छा चवां। अॼु मां हिन जे शख़्सियत जे शान में छा चवां। नज़्म नज़रानो ॾियां
या गीत जो तोहफ़ो ॾियां मां लुग़त मां सभु गुलाबी लफ़्ज़ अॼु मेणिया कयो मां लुग़त मां सभु गुलाबी लफ़्ज़ अॼु मेणिया कयो शेर जी मालहा में मोतियुनि जा अखर पोयां कयो सभु रदीफ़ ऐं काफ़िया बहिरई वज़न अर्पिया कयो सभु रदीफ़ ऐं काफ़िया बहिरई वज़न अर्पिया कयो गुल हक़ीक़त जा खणी मां शाइरी होया कयो चाल तुंहिंजी आजिया में थो चवे ख़ुशि आमदीद ऐं चाल तुंहिंजी आजिया में थो चवे ख़ुशि आमदीद वाह जो सरवर नवाज़ा सिंध जो शाइर जदीद वाह जो सरवर नवाज़ा सिंध जो शाइर जदीद सरवर नवाज़ जदीद हमद पिणु लिखी आहे सियासत ऐं अदब मोहब्बत ऐं शाइरी ते नज़म लिखिया अथसि संदसि अंदाज़ ऐं आहंग ढंग ऐं रंग मुनफरिद ऐं निरालो आहे हीउ पंहिंजे दौर जो हिकु दर्दीलो ऐं सुरीलो कवि आहे हिन जी शाइरी खलीस आम फहम ऐं अवामी आहे उन्हनि शाइरनि मंझां न आहे इन लाइ कंहिं शाइर चयो त अजीब ख़्याल करा लफ़्ज़ छिप मानाऊं का शाइरी अहिड़ी थींदी आहे ॾुखी अजीब ख़्याल करा लफ़्ज़ छिप मानाऊं शेर खे शेर रहण ॾे कवि निसाब त न कर शेर खे शेर रहण ॾे कवि निसाब त न कर त के शायदि ॾुखी थींदी आहे पर हिन जी शाइरी मां नमूने तौर ते हिन जे हमद जो के हिकु अधु शेर में मिसराऊं पढ़ंदुसि जेके जंहिं मां ॾाढो मुतासिर थियो आहियां तोखां सरवर ख़ुदा खे मुखातिब आहे तोखां सरवर थो ई हिदायत खपे शाफ़े रोज़ महसिर शफ़ात खपे तूं रहमान तोखां थी रहमत खपे ऐं थी अलाह खां घुरिजे उनजी रिज़ा या त उनखे कयूं हू ॿुधी थो वठे ऐं जे फरियाद कयूं त हू खणी थो वठे छा त तारीफ़ आहे हुनजी सुभान अल्लाह काइनातुनि जो आहे हू हिकु ई ख़ुदा ॾाढी हसीन आहे दुनिया संदई ख़ुदाया उन खां बि सुहिणी हूंदी उक़बा संदई ख़ुदाया मशरिक़ हुजे या मग़रिब सारा तुंहिंजी हर जाइ ते वसे थी किरपा संदई ख़ुदाया कुल जग जो कापड़ी हो नालो रखियईं सरवर दर्जा बि थियनि था दिलनि ते दर्जा संदई ख़ुदाया ऐं शाइरी हवाले सां जेका शाइरीअ जी जेका मफ़हूम जेको सरवर सम्झायो आहे त रूह जो आवाज़ आहे शाइरी रूह जो आवाज़ आहे शाइरी फ़िक्र जी परवाज़ आहे शाइरी ॻोल्हनि लफ़्ज़नि में सरवर सम्झो आहे काइनाती राज़ आहे शाइरी ॻोल्हनि लफ़्ज़नि में ई सरवर सम्झो आहे काइनाती राज़ आहे शाइरी ऐं तंग धरतीअ सां ते पई थींदी वञे ॼण त काई वॾी गहरी साज़िश लॻे साईं तंग धरतीअ सां ते पई थींदी वञे ॼण थी काई वॾी गहरी साज़िश लॻे ॾे छॾे तूं रुसण जूं पिरी ॻाल्हियूं ॾे छॾे तूं रुसण जूं पिरी ॻाल्हियूं आ त परती पऊं छा सुभाणे थिए प्यार खे पाप ॼाण वॾो पाप आहे प्यार पापी न को जे सम्झी सघे तुंहिंजे वारनि में जे आङुरियूं फेरियां ॼण थो जन्नत जे हीरनि जो अहसासु थिए आ मदहोश या मस्तु नाया पिरी हासिल ते नज़र आहे आंधीअ खां अॻे नंढपिण जे अयामनि खे ऐं माज़ीअ जे ज़माननि खे दिलि केॾो त सारी थी कंहिं प्यार ॾिनो तोखे कंहिं वार कयो तो ते महबूब अदाउनि खे मजबूर रुसामनि खे दिलि केॾो त सारी थी सरवर बि हलियो वेंदो सरवर बि हलियो वेंदो ॿीहर न वरी ईंदो सरवर बि हलियो वेंदो ॿीहर न वरी ईंदो उल्फत जे ऐवाननि खे ऐं उत्तम इंसाननि खे दिलि केॾो त सारी थी दिलि केॾो त सारी थी महिरबानी हाणे मां गुज़ारिश कंदुसि आप मरियम मजीदी खे त उहो अचनि ऐं सूरत तिजारी ते पंहिंजो मकानो पेश कनि तव्हांजी तारीफ़ सां आप मरियम मजीदी
तख़लीक़ात सां कुझु पल श्रेठ कोठाइल सिंधियत जी संगत जे अॼोके मेड़ाके में मुंहिंजे कलम जो महवर ऐं मर्कज़ आहिनि सूरत जालवी लाड़ पट जो नौजवान मौलान शाइर। ही नौजवान ॾाढणी अदब खेतर में पंहिंजे पीउ सिंध धरती जे सरवाण शाइर सरेस जालवी जिन खां अजरी मोरूसियत में मिलियल सादी सोणी ॿोली वारे अंदाज़ में अवामी शाइरी खे पंहिंजी क़ौम जी मानत ऐं वांगनि जी वारसी वारी दावा सां वसायल पूरी रीत में पाईंदो नज़र अचे। 1995 खां शाइरी जी शुरूआत कंदड़ ज़ुल्फ़कार सूरज बुनियादी तरह सियासी सोच रखंदड़ हिकु कारकुन हैसियत रखे थो, पर हिकु विपड़ियल समाज जे साञावंद हिसात भाती हुअण जे नाते हिन जे कविताउनि में इंतज़ार ऐं उल्कनि में खजंदड़ बेसकून साउंड जो दर्द ऐं पीड़ा जो अक्स वधीक शिदत सां जाइ वाला ॾींदो नज़र अचे। जीअं त हर सचे ॾाढणी खे इंसानियत जूं अखियूं मिलियल हूंदियूं आहिनि, जीअं आधार धरती ऐं धरती वारनि जे मिलनी मसइलनि ऐं हालतुनि खे पूरी सचाई सां परखे ऐं परोड़े लिखंदो आहे। कॾहिं अहिड़े ॾात जे रोह मां उतरंदड़ मिटी जे महक जूं महकारूं ऐं ज़मीनी हक़ीक़तनि सां लाॻापियल सचायूं तकलीफ़ जी सूंहं ऐं सच जूं साखी बणिजी वञनि थियूं। हीअं सूरत जालवी पिणु पंहिंजे दौर जे हालतुनि जी अकासी पंहिंजे कमाल फन ऐं फिकर सां करे थो, जंहिंमें हक़ीक़त निगारी जो हुसन संदन अंदर जो ओलड़ो बणिजी झलकंदो नज़र अचे। ॾिठो वञे त लाड़ पट ते घुलंदड़ हिमयल ऐं कुमारियल हवाउनि में सूरत जालवी जूं इनकलाबी सोचूं वॾी अदाई ऐं बिने बेदफ़ाई सां सिंधियुनि वांगुरु पाण मुरादो खिलंदियूं रहनि। जिन मां अवाम दोस्ती वारो अवामी असलोब ऐं मुज़ाहिमती अंदाज़ पिठो पिठो निर्वाह थींदो अचे थो। हिंदुत में संदसि ॾात में सिंध परस्ती जो जज़्बो अवाम दोस्ती जो क़ौमी वञण बल्कि पखे पाण पंहिंजे मन में उतरंदड़ हर उतरे उमंग खे अवामी ख़्वाबनि ऐं आरज़ुनि जो मंशूर बनाइण जी शौरी कोशिश में विधल सघजनि था। ईअं सूरत काल खां अॼु ताईं वारी सॼे समाज जी सियासी ऐं तारीख़ी पसमंज़र खां हेल ताईं जे हलंदड़ हालतुनि ताईं थींदड़ हर समाजी ऐं सरकारी कुल नाइंसाफ़ी सूर कुपत बेरोज़गारी फसादी खां मिले तइलीम जी अक्सर हालतुनि मुनाफ़िकी परमारिश ऐं रहबरी जन वास्ता ते वार कंदे नथो। अहिड़ा हलंदड़ अञा जेके हिन खे ॾियारीअ कंहिं बवासरे वांगुरु लकोड़ींदा ऐं समाज खे पूरो कंदा वञनि, पर उन्हनि जे रोकथाम जो को सगार थींदो नज़र न अचणु ते हिन अवाम दोस्त कलम घणी मारूमानि जे सचे अॾोकी तकलीफ़ा जे व्याकुल सां मां उथंदड़ सूर जूं सूचूं मुज़ाहिमत जे माहौल ते अचल अंदाज़ सां मुआदो असांजी मिलंदी। सितम सिंध ते वञनि वरना दुखनि में सिंध सारी आहे, सुवारी सिंध जी धरती जी चंडासी बुखारी आहे। अहिड़ी रीति जा नज़म वायूं ऐं गज़ल घणो घणो क़ौमी मसइलनि में उलझाइण जे उस्ताद जे आधार ते ही नर्गो अहिड़े हालतुनि में विचूर वाइफो करे थो, पर उन्हनि ख़िलाफ़ विराम करण हिननि सौतों खां मुआदो करण उस्ताद संज्ञान ॾिठो ऐं छुटकारे लाइ ऐं खेल बि कोशिशि रहे थो। यही सबबु आहे जो हिन पंहिंजी पहिरियों ठहियल मज़मून खे अञा सिंध वेस कार्य में जो कमु इन मां जो अनुमान बि करे सघे थो त सिंध जी जो सचो पेश वणंदड़ अदब जी इनकलाबी थी चुनौती मजीदी मुंशी परहेज खां पोइ शाइरी जे माहौल में ठाहियल माठार में उन्हनि जी पैरवी कंदे को उत्साह सां गूंज ऐं लहर पैदा करण जी ज़िमेदारी निभाइण लाइ सूरत जालवी पूरी जंहिं लाइ सभु साथी आहिनि मानत क़ौम जी अञा ऐं वरितो मांदो वंदे स्वागत सिंध जो सौदो थी करे हमारे सिंध संसद में शामिल सिंध मुंहिंजे रख में इंसा इश्क सां आया औलाद लाइ ही सिंध धरती मारू मान सां हिन ताईं हर क़िस्म जी रवानंदड़ अक़ीबतनि ऐं अज़ाबनि जी ख़ूबी तर्जुमानी करण खे पंहिंजो क़ौमी फल सम्झे थो। मतिलबु माण्हुनि जे अंजनि जान ऐं समाजी सियासी विसादातनि खे वॾे वक़्तु वांछित कंदड़ सूरत जालवी की शाइरी जिते नाइंसाफ़ी ख़िलाफ़ का बुरो आवाज़ साबित थी रही आहे, उते समाजी उन्हाइण ज़रिए मुख्य आज़ादी जो जवान जवान सरबत बयानु कई। जॾहिं माउ जा जवान बेरोज़गारी जो मक़सद जी अमल आयात जो इलाज कनि था या कुझु पीतल रस्म जो खाद बणनि सिंधियूं अबोध बणंदियूं आहिनि, कारियूं कयूं वञनि थियूं ऐं ॿिए पासे वरी हथ ठोकनि आवाज़नि जो तोड़े हेॾे पंहिंजा मिठा माइट हली वई हू प्रेमी सां
ते कोरस अंदर बीती सनन बाबू जो पाण हर प्रोग्राम का गुज़ारी न रहे न आपका उनका था पाण भलो कर सुनान सनन कंपेयरिंग जो अंदाज न प्रोग्राम भी कामयाबी की समान एक सच्चो बेबाक का प्रोग्राम तो सनन उनके निकास में वाचा ये मोदी जो आए था अपना देखना नौजवान भाव रात में दे काम दे इंसान दोस्त के हर ने पद का सफलता मानी मिस्किन मालूमान जो लिखने जो स्थान लाए किए बेबाक में पूरी सच्चाई का किलो है धरती की पूजा के लगातार न कीमत लगाया असांजी जनाब जो विकामी वञी ऐसे लोग शब्द संदोख मजे से सॼी उम्र जी गुलामी दी हाणे हफ़्ते तारीख़ में हाणे मां संस्कृति अदबी संगत जे वक़्त जी जॻह ते जॻह जाके उनके वचन जीअं सॼी मूंखे तमामु वॾी ख़ुशी थी रही आहे त मां मूंखे कुदरत मौक़ो ॾिनो आहे मूंखे दोस्तनि मौक़ो ॾिनो आहे जेका मूंखे ज़िमेवारी मिली ऐं मूं हुन ज़िमेवारीअ खे हिकिड़े उत्साह वारे अमल में बदिलियो छो त मुंहिंजे नज़र में जेके काइनात में हसीन शयूं आहिनि जेके मुंहिंजे नज़र में जेके ख़ूबसूरत अमल उन्हनि में उत्साह वारो अमल जेको आहे मुंहिंजे नज़र में उहो ॾाढो ख़ूबसूरत अमल आहे सिंधी अदबी संगत जो लिखण ऐं सेखारण वारो अमल तमामु ख़ूबसूरत अमल आहे ऐं हीउ जेको उत्साह वारो अमल आहे उहो कुझु ख़ूबसूरत अमल आहे कंहिंखे मूंखे ख़बर आहे नियतुनि खे ख़ुदा थो ॼाणे कुझु माण्हू मुंहिंजे ऐं मुंहिंजी पीउ जेका आहे मुंहिंजो सख़्तु जेको आहे उहे हिन अमल खे इलेक्शन जो हिसो करे सम्झनि था त हीअ जहिड़े इलेक्शन आहे शायदि को मां वोट ठाहिण ते वठां ऐं कुझु माण्हू ॿी नज़र सां ॾिसनि था पर मां मुंहिंजो ज़मीर मुंहिंजो अंदर समय न आहे त आउं हिन महिल चाहे मनसब ते आहियां उहो सिंधी अदबी संगत सेक्रेटरी जो मनसब आहे ऐं मां सिंधी अदबी संगत जे कारकुननि जो भाउ आहियां पीउ आहियां दोस्त आहियां ऐं साईं परवेज़ साईं सहर मरम इन्हनि जो दोस्त मां हिकिड़ो औलाद आहियां सची ॻाल्हि इहा आहे मां पाण खे असां नसीबा दोस्त जा कॾहिं मां इन हिसाब सां ॿुधायो ऐं यकीन ॼाणो त हीउ जेको तकलीफ़ करण सां कुझु बदल इन सिलसिले शुरू करण खां पोइ हिन में खोड़ सॼियूं कोताहियूं थियूं हिन ते वेही करे खोड़ ख़तमु गलतियूं कोताहियूं कॾहिं मां मञा थो त जेको आहे सो टीचर जो तकलीफ़ी सरगर्मियुनि खे बाक़ी न ॾींदो हुजे कंहिंजे नज़र में पर आउं सम्झां थो ऐं मूंखे जेतिरी मोट मिली आहे ऐं जेके जेके दोस्त मूंखां राब्तो कनि था या जिन सां मां मिलां थो त हिन महिल खे सिंधियुनि जी संगत जे तारीख़ में ॾाढो ख़ूबसूरत अमल करे ॾींदो पोइ हिनजे करे त हीउ सिधा कचराणी असां मां गॾु वेठो आहे हीउ उहो शख़्स आहे जेको साबूराव चौक ते इल्मी अदबी ख़िदमतुनि खां परे ज़ाती हवाले सां यकीन ॼाणो त हीउ ईअं बीठो हूंदो आहे असांजे इंतज़ार में जॾहिं असांजो फ़ोन वेंदो आहे जीअं माण्हू को आशिक़ जो इंतज़ार कंदो सॼो को महिमान नवाज़ शख़्स आहे सॼो को महिमान नवाज़ शख़्स आहे यकीन ॼाणो त हिकिड़ो सिंध जो रवायती ख़ासदार दोस्त आहे हिन माण्हूअ सिंधी अदबी संगत खां 25 साल गॾु गुज़ारियो
मां क्रिकेट चलंदा आहियूं मतलब मां कंहिं बि लॻे हुननि ग्रुप जो क्रिकेट चलंदा आहियां पर यकीन ॼाणो त असांजा दोस्त जन माउसी में कभी जुड़ो जो या कभी संगत खे बहितर करण जे लाइ उन सभिनी खां ई शख़्स ईअं पाण जो थी बीठो हिन कॾहिं बि इहो न चयो त मूंखे स्टेज खपे हिन कॾहिं बि इहे न चयो त मुंहिंजे कंहिं किताब जो मुहूर्त करायो हिन कॾहिं बि इहे न चयो त मूंखे अजरक पारायो ही सभिनी जे प्रोग्रामनि में हिन पोइ स्टेज ते पोइंट कोर्स ते वेठो रहियो शख़्स मां सदाईं हिनखे ॾिसंदो रहियो मां जॾहिं हिन सां ॻाल्हि कई मूं हुनजी मोड़े में ॻाल्हि कई शबीर थिया ख़ुदा सम्झाइण मसूदी असांजा हिन में नवाज़ शाह शरीफ़ बेनज़ीराबाद में दोस्त सुठा शाइर सिंधीअत जी संगत जे तंज़ीमी माना हवाले सां हो त शबीर खे किताब में खोड़ सां प्यार ॾींदा रहिया असांखे ॾींदा रहिया पर सिंधीअत जी संगत उन्हनि खे जेकॾहिं मन सां ईमान खे बि तव्हां सम्झायूं त उन्हनि जे अंदरि मां हिकिड़ी नई उत्साह जी हिकिड़ी बणंदड़ लहर जेका आहे हिकिड़ी मुंहिंजे पिता खे ॻाल्हि कई त ख़ुदा हैरान थियो त सिंधीअत जी संगत जेको आहे अमेरिका खां मूंखे तव्हां विहारे कयो हिकिड़ी नई ॻाल्हि आहे न त हुनखे पाण ते यकीन न पियो मां सम्झां थो त ख़ुदा जो जेको हक़ आहे उहो असां अदा न करे सघिया आहियूं पर ख़ुदा कॾहिं कॾहिं ॾाढो मायूस थींदो आहे साईं माण्हू असीं त मूंखे ॿोलियो था सम्झनि मूंखे असीं शाइर नथा सम्झनि मूंखे ॿोली था सम्झनि मुंहिंजो का टुकेदारी हुजे न हुजे पर माण्हू भलो आहे इन जे करे तमामु भलो ऐं सुठो शाइर आहे तमामु भलो आहे उहो बि इन दाड़ीअ ते हूंदे तूं भली तबलीग कंदो रहो पर तूं कॾहिं सिंधियत जे ख़िलाफ़ न सोचियो आहे कॾहिं को हिकिड़ी क़ौम जे कम खे पंहिंजो दर्द करे रखंदो आहे सिंधियत जी संगत खे ऐं हुनजे आइन ऐं मंसूर खे पर सिंधियत जी संगत खे पंहिंजे माउ में रखंदो आहे ख़ुदा खां वधीक वॾो कीड़ा ईअं हे सूरत वेठो आहे सूरत मां सम्झां थो त सिंधियत जी जेका ख़ूबसूरत काइनात आहे उन काइनात जो जेका ख़ूबसूरत ईरान उहो हुन ख़ानदान हुआ ऐं मूंखे त करे सूरत न चयो हुओ त मूंखे जेको आहे तूं मञा थो त हिन दफ़े मटे ज़िले खे वधीक ऐं मां ॾींदो त ॾींदो रंग में ॾींदो आयो आहे उनजो सबबु आहे उनजो सबबु आहे साम्हूं लॻी बसि नाज़ जो अमल करे सघंदा मूंखां ॿ दफ़ा खज़ान थी रहियो ऐं हर दौर में जॾहिं बि मूंखे पैकेट जॾहिं नालो प्रोग्राम हूंदा लाड़ जो माण्हू करे मूंखे मर्कज़ी पार्टीअ में लाड़ जो माण्हू ज़रूरु फकीर जो फते जो जुड़ो सरकार का जुड़ो उमरकोट जुड़ो अॻे त कोई कोन आयो फकीर माण्हू वेठो मुंहिंजो इन चीज जो कंट्रोल आहे यार इहो पासो फकीर माण्हू न उहो हिनजे करे त न हिननि वटि दगा आहे न हिननि वटि धोखो आहे सच कजो त लाड़ खे वणंदड़ शाइरी ऐं ख़ूबसूरत हवाउनि जा बि अंदर जा वेंदा ख़ूबसूरत ऐं ईमानदारीअ जी ॻाल्हि आहे त मुंहिंजो वक़्तु ज़िमेवारी वारो पूरो थियण वारो आहे मां चाहियां थो छटे जे ऐं बदी जे कंहिं शाइर अदीब खे मञंदा आहियां सभिनी खे इन हर ख़ूबसूरत कलर में हुनखे ॾिठो आहे ऐं अञा 3-4 वर्ष जेको अञा कुझु माण्हू उहे हूंदा जंहिंजो वोट बि कोन हूंदो पिया घणा जा पैकेट बि न हूंदा मां इहो थो चवां इहे जेके लकीरूं कढी चंद माण्हुनि खे माना अॻिते आणण जो प्रमोट करण जो जेको सिलसिलो आहे मां सभिनी खे त नथो शामिल करे सघां पर हिकिड़ो मां इहो अहसासु ॾिनो आहे त बाबा न जेकॾहिं तव्हांखे ब्यूरोक्रेट अदीब ब्यूरोक्रेट माइंडेड माण्हू जेकॾहिं तव्हांखे अदीब शाइर नथा मञनि त परवाह न सिंधियत जी संगत तव्हांजी माउ असांखे ऐं इहो नंढो सिलसिलो आहे जेको असां शुरू कयो आहे ऐं मूंखे यकीन आहे त इहो रंग लाहींदो मार्च में आख़िरी प्रोग्राम हूंदो
ऐं उन खां पोइ मां इन सॼे सिलसिले खे राइटर जे लेखक जे प्रोफाइल ऐं उहा जेके आर्टिकल हुनखे अचनि था उन्हनि सां गॾु किताब जेको आहे छपिराईंदा, हुनजो नालो इहो आहे तकलीकार जो पल। ऐं पोइ यकीनन असांजे बरकरी चूंड जो ऐलान थींदो ऐं मां वज़ाहत कंदो आहियां, हुन में मां सेक्रेटरी जो उमेदवार आहियां। उनजे करे इहे इलेक्शन में मकान बाक़ी जेकी वधीक प्यार थी करणु वधीक प्यारा ज़रूरु आहे, इन में को शक कोन्हे। छो त अञा मुंहिंजो नालो मुश्ताक जो रखियो, मां वठूं मुंहिंजो नालो मुश्ताक रखी दायरा जिन खे प्यारा हूंदा उहे प्यारा हूंदा, उनखे थोरा थी नथा सघनि मां छा कयां। उनजे करे ही छटे वारा, ही बदीन वारा, ही सिंधोलियार वारा, ही हैदराबाद वारा, ही सॼी सिंध जेका आहे उहे सभई मूंखे ओतिरा प्यारा आहिनि जेतिरो मां अमा खे प्यारो। ऐं मां मूंखे सिंधी अदबी संघ जे सिंधी अदबी संघ जा वर्कर ओतिरा प्यारा आहिनि जेतिरो मूंखे हुजणु खपनि, जेतिरो मूंखे हुजणु खपनि। हुनजे करे पिता सूरज, साईं करोड़ नवाज़, साईं परवेज़, मां तव्हां सभिनी जो सचुपचु मुश्ताक आहियां। ख़ूबसूरत करे पापा मरियम जेको आहे सो ख़ूबसूरत ॻाल्हायो, मां आपा जे लाइ मूं वटि हिकु लफ़्ज़ कोन्हे लिखी ॾियां। और डॉक्टर कपूर में मुंहिंजो तमामु घणो सुठो गुज़ार आहियां। हुन एतिरो वक़्तु कढी असां गॾु वेठो आहे। तव्हां जन दोस्तनि हिननि खे ॿुधो, असांखे ॿुधो, ऐं जन जेके दोस्त हिन ते लिखी आया या जन मकालो बुक में न लिखी सघिया, महिरबानी करे जेको जल्दी थी सघे पोइ मकाला असांखे ॾींदा वञो। ऐं हुनखे ख़बरींदा वञो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तमामु घणा अहसान। मां चाहियां थो हाणे जेको आहे डॉक्टर कपूर में मां ग़लति ॻाल्हाए, मां हुनखे दावत ॾियां थो वठी तव्हां सां ग़लति ॻाल्हाए डॉक्टर कपूर में मरवा ॾिता। ही मूंखे ईअं लॻो त ही काज जी मुंहिंजो काज आहे। आउं अॼु बि अदबी संगत जो मेंबर आहियां ऐं हिन तकलीफ़कारनि जे सफ़र में आउं शामिल आहियां। मूं बि कहाणियूं लिखियूं आहिनि, मुंहिंजो कहाणी जा मजमू शायर थियल आहिनि। शाइरी मूं न कई, पर तकलीफ़ में कहाणी लिखियूं, मजमू लिखिया, मकाला लिखिया, कालम लिखिया, पर जेतिरो लिखियो हुन खां वधीक पढ़ियो। छो त मुंहिंजो ईमान आहे त जेको वधीक पढ़े थो, जेको वधीक मुशाहिदो करे थो, उहो सुठो लिखी सघे। तंहिंजे करे ज़िंदगी जो घणो हिसो मुंहिंजो पढ़ण में गुज़रंदो आहे। ही लेखक साईं मुश्ताक ऐं डॉक्टर मुश्ताक जेका ॻाल्हि कई त भई माण्हू सम्झनि था इलेक्शन जी कैंपेन आहे, पर दरअसल ही अदीबनि खे ट्रिब्यूट ॾिनो आहे, उन्हनि खे ममता ॾिनी वई आहे। इहा ममता जिन क़ौमुनि में आहे, पंहिंजे अदीबनि खे, पंहिंजे शाइरनि खे, पंहिंजे साॻियाननि माण्हुनि खे जिन ममता ॾिनी, उन्हनि क़ौमुनि ई तरक़ी कई आहे। तव्हां हिकिड़ो सिंपल मिसाल तव्हांखे ॾियां। फ्रांस जे अंदरि सार्तर तमामु वॾो अदीब हो। हुन पंहिंजे मुल्क जे साम्राज्य हैसियत जे ख़िलाफ़ बगावत कई त हुनखे उते जी अदालत सज़ाए मौत ॾिनी। ऐं जॾहिं हुनखे सज़ाए मौत आई त फ्रांस जे सदर डेगाल उहा सज़ाए मौत हासिल करे हुनखे माफ़ करे। ऐं हुन सदर डेगाल जो तारीख़ी बयान इहो रिकॉर्ड थिया त हुन चयो त सार्तर एॾो वॾो अदीब आहे जो सार्तर फ्रांस आहे ऐं फ्रांस में असां सज़ाए मौत करे थी सघूं। तंहिंजे करे जिन क़ौमुनि, जिन मुल्कनि, जिन माण्हुनि एॾी वॾी मंशा ॾिनी पंहिंजे अदीबनि खे, पंहिंजे शाइरनि खे, पंहिंजे साञाणंद ज़हननि खे, उन्हनि क़ौमुनि, उन्हनि मुल्कनि ई त मुस्तक़बिल मानियो आहे। असांजी इहा नंढड़ी कोशिश, भले चंद माण्हू हुजनि, पर इहा नंढड़ी कोशिश
त असां पंहिंजनि अदीबनि खे ट्रिब्यूट ॾियूं था, उन्हनि सां गॾु विहूं था, उन्हनि सां गॾु विहाण करियूं था। इहा नंढड़ी कोशिशि तारीख़ में वॾी कोशिशि तमामु वॾी आहे। मूं त साईं परवेज़ खे त तमामु घणो पढ़ियो आहे। ही त मुंहिंजे गुजरात जो अदीब आहे। असां हिकिड़े ई ॻोठ जा आहियूं। साईं जी आत्म कहाणी जॾहिं मूं पढ़ी हुई त मूंखे ईअं लॻो त उहो नंढपण में आउं मोटी वियो आहियां। उहे ई घटियूं, उहो ई माहौल ऐं उहो कल्चर, उहे माण्हू जिन खे यादि कंदे कंदे गुम थी थो वञे। साईं जी कहाणी जा किरदार, उहे किरदार जेके असांजे रोज़मर्रा ज़िंदगी जा किरदार, जेके ॻोठनि जा किरदार, साईं जे कहाणी जी नफ़सियात, उहा नफ़सियात जेका असांजे सिंधी माण्हुनि जी आम नफ़सियात आहे, जेका ॻोठाणी नफ़सियात आहे, जंहिंजो हिकिड़ो पंहिंजो कल्चर आहे, जंहिंजो पंहिंजो एनवायरमेंट आहे। छो त कहाणीकार या शाइर पंहिंजे दौर जो तारीख़दान थींदो आहे, हू तारीख़ जो करणु बंदि कंदो। तंहिंजे करे साईं जूं जॾहिं कहाणियूं पढ़ियूं त साईं पंहिंजे कल्चर जी इंसाइक्लोपीडिया। हिकिड़ी कहाणी मुंहिंजे ज़हन मां कॾहिं न निकिरंदी आहे, जेका साईं खे मां चवंदो आहे, जे कहाणी जो उनवान हो मथो किथां थो अथई, मथो किथां थो अथई। हाणे सिंधी माण्हू जो कल्चर, मथो धोअण वारो कल्चर, उहो औरत ते मर्द जेको शक थो करे तो मथो किथां थो धो। हा, एॾी कल्चर जी इहा बारीकी, इहा इंतहाई मामूली लिकियल शयूं नफ़सियाती कल्चर आहे जेको तव्हांजी कहाणियुनि में मिले थो। परवेज़ साहब इन्हनि कहाणियुनि, इन्हनि किरदारनि जे ज़रिए तारीख़ करणु ही लाल जा गुमनाम माण्हू आहिनि। केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके लाल में गुमनाम आहिनि, केतिरा ई अहिड़ा शाइर आहिनि जेके, केतिरा टैलेंट आहिनि जेके लाल में गुमनाम आहिनि। छो त लाल खे उहा रिकॉग्निशन मिली कोन, उहा सुञाणप कोन मिली, उहा हैसियत कोन मिली। तंहिंजे करे दरअसल रिच कल्चर आहे। फिक्र जो जेकॾहिं सिलसिलो शुरू थिए थो त सॼी उमिरि ई लाल खां छा करे। तव्हांजे सूफीज़म जे बुनियाद, क्लासिकल शाइरी जो बुनियाद लाल खां तो शुरू थियो। छा करी ख्वाजा मोहम्मद ज़मान, अब्दुल गिरोरी, शाह लतीफ़, केतिरा तव्हांजो फिक्र जी धारा ई लाल खां थी उभरे। तव्हांजा इनकलाब जी धारा बि लाल खां थी उभरे। अवामी शाइरी, मज़ामती शाइरी, शाह इब्राहिम मुंशी, परवेज़ सजावली, छा हिन खां वॾा के शाइर हुआ मज़ामत में। लाल में जॾहिं के मजमे में बि वेंदा हुआ माण्हुनि खे हिकदमि चुप कराए वेंदा, एॾो त जज़्बाती कराए छॾींदा हुआ, एॾा त नारा माण्हुनि खे ॾेई छॾींदा हुआ जो माण्हू सिंध जे कल्चर ऐं सिंध जे मोहबत में गुम थी वेंदा हुआ। हीअ अवामी शाइरी त इहा आहे न, इनकलाबी शाइरी त इहा आहे न जेका मजमू में ॾाई वञे, जिते माण्हू तव्हां सां गॾु शामिल थी वञनि नारा खणी। जेतोणीकि शेख हयात तमामु वॾो शाइर, शेख हयात फिक्री धारा जो तमामु वॾो शाइर, पर हे त अवाम जी धाराउनि जा शाइर। त हिननि माण्हुनि खे मंशा, हिननि माण्हुनि खे सिंध जे लेवल ते रिकॉग्नाइज़ करे कयो, हिननि खे किथे, हिननि खे उहा हैसियत ॾिनी वई। असांजे केतिरा लाल में तव्हां वञो, केतिरा बहितरीन टैलेंट पिया आहिनि, केतिरा अदाकार पिया आहिनि, केतिरा सुठा इंजीनियर पिया आहिनि, केतिरा डॉक्टर पिया आहिनि। के आर्किटेक्चर जा माण्हू कोन्हे छा, आर्कियोलॉजी जा माण्हू कोन्हे छा, तव्हां वञो त सही, माण्हू पिया। पर छा आहे त उन्हनि जी रिकॉग्निशन नथी, उन्हनि माण्हुनि जी सरपरस्ती नथी, उन्हनि माण्हुनि खे निंदण को छॾियो वियो, उते वॾेरनि जे हवाले कयो वियो। उन्हनि खे उहे वॾेरा जिन सिर्फ़ु पंहिंजूं तस्वीरूं बदिलायूं, ऐं उहे वॾेरा जिन सिर्फ़ु मफ़ादनि जे ख़ातिर उते कल्चर जेको डेवलप कयो, उहो ठहे जो कल्चर डेवलप कयो, उहो तव्हांजे चूड़े जो ऐं पान जो ऐं अजीब क़िस्म जो कल्चर पैदा कयो, जिते माण्हू वात ॻाढ़ा खाईंदा वञनि, नंढनि ॿारनि खे बुखारी वात में था वञनि, साईं हीअ बि खाए। पोइ वरी तंहिंखां पोइ अलाए कहिड़े क़िस्म जो ज़हरीलो कल्चर, ऐं आम तासुर इहो पायो हो, अरे लारी माण्हू सॼी पान खाइनि वातनि मां इहो माण्हू छा कंदा। अरे भाई
लाल जो फितो तव्हांखे ख़बर आहे सॼी सिंध में तारियल रेसन फिरिया पे 6 बजे खां पोइ केरु घर खां ॿाहिरि कोन निकिरंदो हो। तॾहिं लाल में राति 12 बजे तो घुमो तव्हांखे खेसि एॾो वॾो अमन, इहो एॾो वॾो अमन, छा इन अमन खे कीअं ख़तमु कयो? इन्हनि लाड़ जे खिते खे वॾेरनि जे हवाले कीअं कयो? कीअं इहो सियासी कल्चर पैदा करे माण्हुनि खे अहिड़े क़िस्म जे कल्चर में गुम करे छॾियो ऐं टैलेंट ख़तमु करे छॾियो? इन्हनि माण्हुनि खे रिकॉग्नाइज़ करणु, इन्हनि माण्हुनि खे कढी अचणु, उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करणु, ऐं सम्झंदो डॉक्टर मुश्ताक साहब तमामु वॾो कारनामो हुई कयो। हीउ सचे माण्हू हुजनि। हिकिड़ो किताबु आहे सिंध जाॻे पई ऐं ॿियो किताबु आहे अञा सिंध जीए पई। हिन किताब जो ख़ालिद आहे पिता गुजरानी। असांजे हिन तकलीकारनि सां कुझु भले जो हिकिड़ो तकलीकार आहे, मां हुनखे गुज़ारिश कंदुसि उहे असां मुखातिब खे तव्हांजे घर मोकिलाइण में पिता गुजरानी। जीअ सिंध जीअ सिंधी ॿोली इंतहाई मोहतरम साईं परवेज़, साईं सरवर नवाज़ भुटिया साहब, सूरज जावर, डॉक्टर अब्दुल वकील मेनन साहब, आपा मरियम मसीदी, डॉक्टर मुश्ताक गुलाम मुस्तफा निहायती मान वारा आहे हयाती या तूफान जो वेंदो आहे, वक़्तु अचणु आयो केॾो हरेलो आहे। 21 सदी जो ही आहे वॾो माण्हू, 21 सदी जो ही आहे वॾो माण्हू, माण्हुनि जे मेले में इंसान अकेलो आहे। ही आहे हयाती या तूफान जो वेंदो आहे, वक़्तु अचणु आयो केॾो हरेलो आहे। अगाह कदा आहे कहिड़ो आहे, अगाह कदा आहे कहिड़ो आहे, जीवन जो सफ़र करियो सभिनी जो वेंदो आहे। ये आए हयाती या तूफान जो वेंदो आहे, वक़्तु अचणु आयो केॾो हरेलो आहे। पाण पिणी बंदी मेहर सां मिलणु चाहियूं, पाण पिणी बंदी मेहर सां मिलणु चाहियूं। अबास उठाई घणो त वेंदो आहे। ये आए हयाती या तूफान जो वेंदो आहे। ही जग सिंधु जा हा, ही जग सिंधु जा हा, पाण नाहियूं तारो हुन पार पुॼण लाइ अहिड़ी त सकेलो आहे। ही आए हयाती या तूफान जो वेंदो आहे। अरदाद सही राती जी ख़्याल रखी, अरदाद सही राती ही ख़्याल रखी सुनो और कुछ होता है ये बात कितना होता है जो ये आए हयाती या तूफान जो वेंदो आहे। वक़्तु अचणु आयो केॾो हरेलो आहे। लॻ आहे त कंहिंखे मां गोड़ हलायां, कंहिंखे मां गोड़ हलायां, कंहिंजे लास्ट कंध ते लायां, रोज़ मुंहिंजी भाउ भरे, रोज़ को मुंहिंजो भाउ भरे, रोज़ को मुंहिंजो पीउ भरे, रोज़ को मुंहिंजो जीउ भरे। रोज़ अचनि जा लाश अचनि ऐं रोज़ मुंहिंजो व्यवहार थियनि। धरती माण्हू पत्थर खाई शहर जा माण्हू खाता आहे, शहरनि में दहशत गर्दी ऐं चौक ते खाती बसी, होटल में धाड़े सताइनि जा इंसाननि जा सर वञाइनि। अॻु लॻे थो धरती तां आए परे सां दोज़ख जा इंसानियत जो झंडो खणियो, दखन चढ़ी धरती तोड़ियो। अचो बि अहिड़ी धरती ठाहियो, अचो बि अहिड़ी धरती ठाहियो। आज़ादी जा लोहे खोड़ियो, आज़ादी जो झंडो खणियो, आज़ादी जा लोहे खोड़ियो। हिदायत जे घोड़े जो हणी न सघंदो, हिदायत जे घोड़े जो हणी न सघंदे सारो कटजी वेंदी पारो, कटजी वेंदी पारो। हिदायत जे घोड़े जा हिदायत जे घोड़े जा होशूद थींदो है न, उहो त नवे जी ॻाल्हि आहे। हिदायत जे घोड़े जा होशूद थींदो है न, सिंध भलाई घोड़े जी कहिड़ी थी आहे सुठो आहे त नर्सनि जा टेस्ट भरनि पिया, नर्सनि जा टेस्ट भरनि पिया वार्डनि जे ब्रांडनि में। देश के नेचर मरीज की हालत साफ सुथरे सामने सुठो आहे। इंसाफ़ मिले तो दूर हिते और दूर के कोने दूर हिता, इंसाफ़ मिले तो दूर हिते और दूर के कोने दूर हिता, पूरा माण्हू दूर हिते और दूर के कोने दूर हिता। किधर केवल बंदूक हणी थी न सघंदो, किधर केवल बंदूक हणी थी न सघंदो कि हर को गुनारो कितना चेहरनि वो फ़र्क़ करे थो के ओलह जे ज़रिए आहे, वो फ़र्क़ करे थो
होते ओलह जे ग़रीबियूं आहिनि होश अकुल होते केॾा पियो वञी रखो क्योंकि जो अमेरिका जो हमलो आहे एशिया जा इंसान होता वो बंगलन में वेचाऊं ही बंगला है वेचाला दर्शन वाली सोच रखन का ही दूर बदल ले जाला आकर मैंने बोला सीता है अच्छा बाबू को दोस्त के कम अभी के इसी का दोस्त है चंदन बुलाया अन्य अपनी धरती का बेड़ा वतन का नेरन में का हिस्सा वतन का करे तो दुनिया के अन्य अपनी जीव पे अन्य लोग भी में जमानों को खुद ले बिताई से वेतन जो खराबों को खुद ले अन्य शांत मानन जो इरादों को खुद ले बने ग्रोथ मोड़े दाव रहने का बनी जो दुनिया के अन्य अपनी जीव पे अन्य अपनी दुनिया में बदला जन काल चलने चल को अलावा ने बोली चल को बार बात की बोली का बनी जो दुनिया के अन्य अपनी जीव पे यदि अफगान आया रोज भी नो अफगान आया इंसानों में के हैवान आया तो भी धरती जा बेड़ा ईमान वतन जा बने जो दुनिया के अन्य अपनी जीव पे अन्य मोदी धरती जा बेड़ा वतन जा बेड़ा ईमान जा रोज आया सदाई की सबका दुख न बांधे का जेड़ी तेरी जाए दी दुश्मन आएगा मोती आएगा जाती निकल करे तो मजामती शहर कठिकार समाज जो बड़ा योग्य शहर और गुजरात के सूरत की जाने के मुझे यहाँ के बाजी कौमी शहरी बताए सोरा मुझे मालूम जा कलायूं तेरा गणे गणे केतरा सिंधी अजमी संगत साउंड तो नवे ईस्वी जे दहाके खां असांजी वापसन जी अचे थी पई तो उनमें सिंधी अजमी संगत निजामन जो लगातार 8 साल सेके थी रहियसि ऐं सिंधी अजमी संगत ज़िले सटे जो रास्ता सेके थी रहियसि सिंधी अजमी संगत जे उन सॼे कार व्यवहार में उन सॼे सफ़र में जिते सिंधी अजमी संगत जी तारीख़ खे असां ॾिठो त सिंधी अजमी संगत असां सिर्फ़ु किताबनि में अख़बारनि में रिसालनि में ॿुधंदा हुआसीं उन सिंधी अजमी संगत में जेकॾहिं को चुप असां महसूसु थींदी ॾिठी त उहा ग़ुलाम सिंध अंग्रेज़ जे दौर में असां ॾिठी उन खां पोयां देर सिंधी अजमी संगत ख़ामोशी जे उन घोटाले में हली वई जो सिंधी अजमी संगत खे माण्हू मोल घोड़ो बि चवंदा हुआ त बदबूदार लाश बि चवंदा हुआ पर उन मोल घोड़े खे जॾहिं यूसुफ सिंधी जे क़यादत में अॻुवाणी ॾिनी वई चाल जी क़यादत में अॻुवाणी ॾिनी वई त उन्हनि मोल घोड़े में अहिड़ो त रूह विधो जो सिंध जे कुंड कुट में सिंधी अजमी संगत जो नालो तमामु अंदाज़ सां बयानु थींदो रहंदो यूसुफ सिंधी खां पोयां उन सिंधी अजमी संगत जूं वागूं असांजे प्यारे भाउ डॉक्टर मुश्ताक खुद जे हवाले थियूं ऐं डॉक्टर मुश्ताक खुद सिंधी अजमी संगत जे तारीख़ जो उहो सेक्रेटरी जनरल आहे जंहिंखे इहो एज़ाज़ हासिलु आहे त उन सिंधी अजमी संगत जो हेड सेक्रेटरी जनरल आहे ऐं अॼु पाण ख़ुशीअ सां ऐं पंहिंजे मर्ज़ी सां रिटायरमेंट जो ऐलान कयो अथई पर डॉक्टर मुश्ताक खुद जो जेको हीउ टेन्योर रहियो उन टेन्योर में जेको हुनजो ॿियो कमु रहियो उहो त पंहिंजी ॻाल्हि थिए पर सिंधी अजमी संगत जे प्लेटफॉर्म तां जेको तकलीफ़ातनि खे हुन मान ॾियण जो ही सिलसिलो शुरू कयो उहो आउं सम्झां थो त तारीख़ जे वर्कनि में हुन जे हथ में लिखियो वेंदो असां सदाईं ॾिठो त सिंधी अजमी संगत में सदाईं वरितो वेंदो हो कॾहिं फीअ जे बहाने में त कॾहिं वोटनि जे बहाने में पर डॉक्टर मुश्ताक जे दौर में सिंधी अजमी संगत अजीब ने तकलीफ़ातनि खे बोझ ॾिनो आहे त उहो मान में मनता ॾिनी आहे जंहिंजे लाइ डॉक्टर मुश्ताक जे सिंधी अजमी संगत शासक डॉक्टर मुश्ताक जो घुराईंदो आहियां ऐं तमामु सभिनी दोस्तनि जो घुराईंदो आहियां जिन पंहिंजे क़ीमती वक़्तु कढी असांजे हिन प्रोग्राम जी शिरकत कई असांखे ॿुधो ऐं असांजे हवाले सां जिन दोस्तनि ॻाल्हायो उन्हनि ते तव्हां ॿुधो आख़िर में मूं त गज़ल में लिखिया डॉक्टर जो त रुमान में गज़ल तव्हांखे ॿुधंदासीं त शुरूआति डॉक्टर तव्हांजे पसंदि जे रुमान में गज़ल खां गुलनि जहिड़ा सुहिणा माण्हू तोसां आहे प्यार वियोसीं गुलनि जहिड़ा सुहिणा माण्हू तोसां आहे प्यार वियोसीं ॾिसंदे तोखे जीवन तारो बिल्कुलु बाग बहार वियोसीं चंड जा साॻिया चिलकातूं में चंड जो आणी रूप ॿियो तूं जरा बेजा चंड जा साॻिया चिलकातूं में चंड जो आणी रूप ॿियो तूं तुंहिंजे तूं सां सुहिणा साईं चोॾहं कार वियोसीं
ॾिसंदे तोखे जीवन तारो बिल्कुलु बाग बहार थियो। चीरनि तबरनि खां बि तिखियूं हे ॻाल्हियूं कुॾियूं अखड़ियूं पींदियूं हथ हिननि जो दिलि मां मुंहिंजे उखरी यारो पार वियो थी। तुंहिंजे मूरत सूरत में छा मालिक मोती मालिक मरिया सुहिणा तुंहिंजी बुरहान सां सुरो आसन तार वियो थी। हर हंधि तुंहिंजी हाथ हुई शुक्रत थी। हर हंधि तुंहिंजी हाथ हुई ऐं माण्हुनि में मां दान मची वई। तुंहिंजी चाहत मोत जोत चर्चो वातो ठार वियो थी। मुंहिंजे मनकनि आशिन खां पोइ ॻाल्हि कयो तो गुर्ब मिलण जो मूर सुहाणियूं तारा तोखे हल्को दिलि जो ॿार वियो थी। ॾाढो मुंहिंजा खुल अखड़ियुनि साण अड़ियूं ऐं हैराती मस्तान वियासीं। अखड़ियूं अखड़ियुनि साण अड़ियूं ऐं हैराती मस्तान वियासीं। पाण पीढ़ीअ जे भाषा सुरकत गोड़ जहार वियो थी। माण्हू जंहिं मरियो पवनि था दुनिया जंहिंजी दीवानी आहे। माण्हू जंहिं मरियो पवनि था दुनिया जंहिं दीवानी आहे। सूरज तोड़ी विछड़ो माण्हू मुंहिंजो आहे प्यार वियो थी। उन्हनि जहिड़ा सुहिणा माण्हू कोन आहे प्यार वियो थी। अमानत क़ौम जी आहियां वरितो मां वांगिल जो सुहागण सिंध जो तोड़ो जिगर ऐं जान कांगिल जो। करां थो क़ौम जे लाइ सोचूं सिंध जूं मूंखे रखां थो दर्द मां दिलि में तबादुल सिंधी तांगिल जो। गले जिन खे लॻायो थी गले में ते विया पंहिंजी हद करा कहिड़ा ॿाहिरि। गले जिन खे लॻायो थी गले में ते विया पंहिंजी पिता वेठो हाणे छॾिबो नसल क़ौमुनि मांगिल जो सुहागण सिंध जो तोड़ो जिगर ऐं जान तांगिल जो। कथे महिराण खां मौजूं उजाड़ी सिंध जिनी आहे। बिलोट लय करियूं हाणे तवन गारनि ऐं डांगिल जो। समायल सिंध अथम सत में समायल सिंध अथम सत में ऐं शामिल सिंध मुंहिंजे रत में इतिहा इश्क अथम सिंध सां आहियां औलाद वागिल जो। मानत क़ौम जी आहियां ऐं वक़्तो मात वांगिल जो। मस्त मजलूब मां माण्हू दीवानो सिंध जो सूरज। मस्त मजलूब मां माण्हू दीवानो सिंध जो सूरज। आहियां सरमस्त तिजावल जो मजनू मात वांगिल जो। मानत क़ौम जी आहियां वक़्तो मात वांगिल जो। परवेज़ तिजावली साहब लिखियो त जन्नत फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिरान। उन तससुम खे अॻिते वधाईंदे आउं चवांसि त जन्नत हिन में झलके थी। असां हिते ई ॾिसूं था जन्नत खे। जन्नत जंहिंमें झलके थी ता सुहिणी पंहिंजी सिंध ज़मीन उन सां घोरे छॾबी जिंदड़ी घोर उन सां सोन ज़मीन। सुहिणी साई धरती सारी किस्मे किस्मे जंहिंमें गुल पाणीअ ते पोशाक लॻनि था बाबोड़ा ऐं नील कंवल ईंजर मंछर वाह वणनि था कारून ते मोरनि हुल मोहन दड़ो ऐं मखनी ॼाणी संदन ते शुक्रगुज़ार आहियां। हीअ आहे जंहिंखे जहिड़ी नंता ऐं मान ॾियणु जेको सराहण जो क़दम आहे। मूंखे पंहिंजे लाइ हिकु सिक चवणी आहे त मूं जॾहिं खां शऊर संभालियो आहे तॾहिं खां वठी अॼु ताईं को बि अहिड़ो ॾींहुं कोन गुज़रियो आहे जंहिं ॾींहुं मूं अदब खे हक़ु न ॾिनो हुजे। मुंहिंजी दुआ आहे त सलामत ऐं सुखी हुजे। आख़िर में लतीफ़ साईं जो शेर चवंदुसि त जीअं तूं क़ाइमु कांद तीअं वर विली न थियां पखे चना पांद गंढ न जाने थो जेको गज़ल लिखियो तव्हांखे ॿुधायां थो। ज़िंदगीअ जा सींगार बि पंहिंजा दिलबर ऐं दिलदार बि पंहिंजा होशू हेमू दोधा कोठा जोधा ऐं जूधार बि पंहिंजा। जिंदड़ी जिंदड़ी साह सॻो आहे कंहिंजा मींहं निखार बि पंहिंजा। मलमल बेसा वरते वेही बांगुनि जा वापार बि पंहिंजा। हारी खेड़ियुनि पोखियुनि ॻाइनि कनकुनि जा अंबार बि पंहिंजा। सावण जा वसकारा खड़ते ॿारनि मेंग मलार बि पंहिंजा। अस्कारा ऐं गोड़ूं खिणियूं चकर कारूं ॿार बि पंहिंजा। पंहिंजा नाद नसीलूं बीनूं झांझर ऐं झनकार बि पंहिंजा। सुर ऐं तार जा ॼाणूं सरवर सोना मौसीकार बि पंहिंजा। शिक्षा ते आख़िर में ॿ वॾा मुशारा थींदा आहिनि। जेको आख़िर में मुशारो थियो उहो पढ़ी पोइ सुबुह जॾहिं वापसि पियो थियुमि त जेको गज़ल लिखियो त मूं तव्हांखे ॿुधायां थो। हिकु जा बादशाह तुंहिंजी नगरी थिए उहो जा पेरनि उगाड़ी सतोणी थिए तूं तो वटि झुके थी बुखारी कयो मुंहिंजा पुट बि ॾिठी सा पदमड़ी थिए मेरा तो वटि मतल आहिनि कुझु जा ॾिठमि पंहिंजी जेका अचनि तंहिंजी सुपिड़ी थिए शाइरनि जो तूं सरताज फिटजा अथनी तूं जीअं तुंहिंजी लाफानी शाइरी थिए
तूं असांजो बसि सिंधी शहंशाह फिक्र तुंहिंजो थिए, तुंहिंजी सिंधी थिए, तुंहिंजे आसन ते ईदूं मल्हायूं पिया, रानी तुंहिंजा थियनि, देश वाई थिए, नाल साईं जा होॾा मुशाइरा थियनि, हेॾा बदले जी कचहरी थिए, माण्हू पंहिंजा सचाई भाग थियनि, जीअं पंहिंजो अदब पंहिंजी ॿोली थिए, काल सरवर घटाईअ जे आसन गुज़री, राति चांदो कीअं यादि हुनजी थी। कंहिं रोड सां साईं ते गुज़री त उते मूं गुरबत लिखी, उन खे हिन शेर में आंदो अथमि, झूपड़ियुनि में कखे चांदे जी रोशनी, हाय ज़िंदगी हाय ज़िंदगी, ईअं सारो था पंहिंजी सवाली रहनि, शाम जो घर ईंदे कहिड़ी ख़ुशी, माए मदे सां घर खां ॿाहिरि वञनि, पोइ हिते था छॾनि चार लकड़ा हली, ईअं सारो दफ़ो समय था रुड़नि, राति जो घर कंदनि, हू मच्छरनि कंदी, अहिड़े माहौल तंजे खे बदिलींदो केरु, जंहिंजे माहौल में बदबू गंदगी, इल्मु हासिल करण सां बि तरक़ी थिए, माण्हू बेइल्म जी साॻी सिल ते गिरी, रब त सभ जो आहे पर हिननि जो आहे केरु आजो हिननि सिर रखे बि, कंहिंजा कुता बि ऐसनि अयासनि में आहिनि, कंहिंजे बचनि खे ओछनि बि अंग ते कंदी, ज़ाहिरा हाई तुंहिंजी अथई यात्रे, जंहिंजे न आहे दुनिया में घणी को दोखी, तुंहिंजा आंखुट खज़ाना आंखुट गंज, ऐं मिस्कीन चंग वटि गुरबत कली, तुंहिंजी महबूब सरवर जे सदके में रब, का हरा सुख जी पए हुननि ते घुरी, सभिनी महिल। हाणे असां तकलीकारनि सां कुझु पल जे उनवान सां जेको असां 4 तकलीकारनि सां रियाण मल्हाई, हुनजो आख़िरी मुक़ररु आहे, हुनखे मां हिन शेर सां पंहिंजे शेर सां सॼी त अधु संदो रहा हौसलो आहे किथे, अधु संदो रहा हौसलो आहे किथे, रोज़ तरपा लुछा हौसलो आहे किथे, रूह में साह में मुस्तफ़ा सां गॾियल ज़ार दोखा जीअं हौसलो आहे किथे, तव्हांजे भरपूर खाटनि में साईं परवेज़ सिंध जो नालो कराइनि था। ये सिंध ये लतीफ़ जी ॿोली, नूरी ऐं नारी जोगियड़ा जहान में, नूरी ऐं नारी जोगियड़ा जहान में, बड़ी जिन बारी आऊं न जीअंदी उन, रवाजी ॻाल्हियुनि करण बदिरां लफ़्ज़ चवंदुसि तव्हांजे साम्हूं, उन खां अॻु में हिकिड़ी तस्करी कंदो हलां। मोहतरम ग़ुलाम नबी सुमरो साहिबु मुंहिंजे बारे में किताबनि जो ॿुधायो हो त मूं जा 15 किताब लिखियल आहिनि, उन में थोरो आउं वाधारो करियां त 15 किताब मुंहिंजा पंहिंजा लिखियल छपियल आहिनि, 6 किताब जेके मुंहिंजा लिखियल आहिनि पर अणछपियल आहिनि, 10 किताबनि जो तर्जुमो मूं कयो आहे उहे छपियल आहिनि, 8 किताब जिन जो मूं तर्जुमो कयो आहे उहे अणछपियल आहिनि, टोटल 39 किताब मुंहिंजे खाते। मूंखे ॾाढी हैरत आहे त असीं अदीब आहियूं, सिंध जे वापसी जी दावा था करियूं, सिंध जे माण्हुनि खे शऊर ॾियण जी दावा था करियूं, पर असां मंझि जेके ग़लति फहमियूं जनम वठनि थियूं या वठरायूं वञनि थियूं, या असांजे विच में तफ़रक़ो पैदा करण जी कोशिशि कई वञे थी, उनखे असां पाण में वेही सुलझाइण जे बदिरां वधीक उनखे उलझायूं पिया ऐं उनखे मुख़्तलिफ़ रंग था ॾियूं। मुंहिंजे ख़्याल में असां अदीबनि खे इहो जुगाए नथो। मुंहिंजी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके जेके इन पासे सोचनि था, अमल कनि था, उन्हनि खे विचरा करणु खपे, गॾिजी विहणु खपे, गॾिजी सोचणु खपे। असांखे अॼु बाशऊर सिंध जी ज़रूरत आहे। असां जिन माण्हुनि जे पोयां लॻा आहियूं उन्हनि असांखे बेनजात फ़क़ीर बनाए छॾियो आहे। ख़ैरात जे पैसनि वठण जे लाइ असीं कतारूं करो, असांजो औरतूं जेके आहिनि से बेका पियूं खाइनि, चिपजनि पियूं, मारजनि पियूं, दलील पियूं थियनि। असां जिन ते एतबार करे, जिन ते असां पंहिंजे वक़्त जी क़ीमती राय था ॾियूं,
उन्हनि असांजे वोट जो तक़दुस पायमाल करे असांजे औरतुनि जी तज़लील कई आहे। तंहिं करे उन्हनि ते ॿारनि जे बदिरां असां जेके शाइर अदीब सुजाग ज़ैन सिंधियत जी संगत जा दोस्त बाशऊर सिंधी माण्हू कहिड़े बि पेशे सां वास्ते वारा हुजूं, सियासत में हुजूं, नौकरियुनि में हुजूं, धंधे सां हुजूं, असांजो फ़र्ज़ु थो बणिजे त असां पंहिंजी सिंध खे बाशऊर बणायूं, असां पंहिंजी सिंध खे शऊर ॾियूं। असांखे टिन जा फ़कीर सिंध न खपे, असांखे ॿियनि जी मोहताज सिंध न खपे, असांखे ॿियनि जा ग़ुलाम सिंधी न खपनि, असांखे पंहिंजे पेरनि ते बीठल सिंधी खपनि। असां छो वेठा इंतज़ारु करियूं त को ॿियो नैमल बदल कोन्हे? छा असीं माण्हू कोन आहियूं? छा असीं सॼे घर खे हलाए सघूं था, पाड़े खे हलाए सघूं था, चङमोटी करे सघूं था? त छा असां नैमल बदल नथा थी सघूं? असां नैमल बदल थी सघूं था, पर असां पंहिंजूं मुर्सियूं, पंहिंजूं उमतूं नीलाम करे छॾियूं आहिनि। उहो नीलाम हाणे बंदि थियणु खपे। असां घणो कुझु शहीदनि जे नाले ते क़ुर्बान थिया आहियूं। वधीक असांखे शहीदनि जे इन शहर में निकिरणु खपे। असांखे पंहिंजे पेरनि ते बीहणु खपे। असांखे बाशऊर सिंध जे लाइ सोचणु खपे। उहो असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। असांजे न्याणियुनि जो फ़र्ज़ु आहे, असांजे भेनरुनि जो फ़र्ज़ु आहे, असांजे माउरुनि जो फ़र्ज़ु आहे, असांजे सियासी लीडरनि जो फ़र्ज़ु आहे, असांजे क़ौमी शाइरनि जो अॻवाननि जो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे फ़र्ज़ सां सचाईअ सां निभा कयूं। साॻी ॻाल्हियूं करणु ऐं रवायती जुमिला अदा करण खां अमल जो दौरु आहे। हींअर असांखे अमल जी ज़रूरत आहे। असां जेके सिंध जे आज़ादी जा नारा खणूं असांजा दोस्त आणनि था, उन्हनि खे इंजीनियर खपनि जेके सिंध खे हलाए सघनि, उन्हनि खे डॉक्टर खपनि जेके सिंध खे हलाए सघनि, उन्हनि खे ज़राइत जा माहिर खपनि, मैदनियात जा माहिर खपनि, उन्हनि खे हवाई जहाज़ हलाइण वारा खपनि, हवाई जहाज़ ठाहिण वारा। असां केतिरो ॿियनि जे पोयां लॻंदासीं त हो असांखे जेको पंहिंजी आज़ादी वठी ॾी, असांजा मसइला हल कनि। आउं कॾहिं कॾहिं ॿुधंदो आहियां अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद खे, उहो खरियूं ॻाल्हियूं कंदो आहे। उन हिकिड़े दफ़े चयो, उन खां कंहिं सिंधी आहिनि तरफ़ पुछियो त सिंध जे बारे में तव्हां था छा था सोचियो? कि सिंध छॾी सिखायूं कि असां। उन वरी पुछियो एंकर खां त सिंध में हींअर वज़ीर आला केरु आहे? कंहिं सिंधी। ॿिया वज़ीर कंहिंजा कहिड़ा कहिड़ा आहिनि? कि सभु सिंधी आहिनि। स्पीकर केरु आहे? कि सिंधी आहे। कि पोइ छा असां उन्हनि खे मना कई आहे त तव्हां पंहिंजा वोटरनि सां न ठाहियो छा? असां उन्हनि खे मना कई आहे त तव्हां पंहिंजा स्कूल बंदि करे छॾियो छा? असां तव्हांखे मना कई आहे त तव्हां पंहिंजा ॿार स्कूलनि में न मोकिलियो छा? असां कॾहिं जहिड़ी ॻाल्हि कोन कई आहे। तव्हांजा सिंधी जेकॾहिं कुझु नथा कनि त पोइ असांजे कहिड़ो लाचार थियो आहे असीं सिंध में तरक़ी करियूं? मूंखे हुनजी उहा ॻाल्हि ॾाढी दिलि सां लॻी त जेकॾहिं असां पाण कुझु नथा करियूं त पोइ ॿियो असांजे लाइ कहिड़ो कमु? असांखे उलमा कराम जेके चवंदा आहिनि त जेको पाण पंहिंजी रोज़ीअ जे लाइ कोशिशि न कंदो तंहिंखे अलाह साईं बि जेको घर वेठे रोज़ी कोन ॾींदो। वरता फ़क़ीर बि चयो त खंगण खां सवाइ मानी न थी मिले। वण ते वेठो बुखियो बुखियो हेठां ते अमरान मानी खाधी त हुनखे मथे कंहिं ॾिठो ई कोन। पोइ नेठि हुनखे खंगणो पियो, हींअर खंगण खां सवाइ मानी कोन थी मिले। तंहिं करे असांखे खंगणो पवंदो, पंहिंजे पेरनि ते बीहणो पवंदो। सिंधियत जी संगत में, सिंधी अदब में, सिंधी शाइरीअ खे दुनिया जी लेवल ते खणी अचिणो पवंदो। सिंधी कहाणीअ खे दुनिया जी लेवल ते खणी अचिणो पवंदो। सिंधी शाह लतीफ़ जे रिसाले खे अंग्रेज़ी में तर्जुमो करे दुनिया जे लेवल ते खणी अचणो पवंदो। उहो ॿियो ॾाढियूं केरु बि कोन कंदो, उहो असीं कंदासीं। असीं ॿियनि जे मुंहं में न ॾियारीं। असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असीं उहो जेको थोरो
कारनामूं सरअंजाम ॾियूं ऐं लतीफ़ खे दुनिया में मुतारफ़ करायूं। असां पंहिंजूं कहाणियूं पाण अंग्रेजी में ॼाण था कनि ख़ैर हुजे, असां पाण पंहिंजूं कहाणियूं अंग्रेजी में तर्जुमो करे किताब छपाए दुनिया में पहुचायूं त जीअं असांजी शनाख़्त थिए। असां रुॻो ईअं वेठा कयूं त सिंधी कहाणी मरी वई, सिंधी कहाणी दफ़न थी वई, फलाणो हीअं थी वियो, फलाणो हूअं थी वियो, इहे ॻाल्हियूं फिज़ूल आहिनि, इन्हनि में कुझु कोन्हे वणंदो करणु। असांखे जेके पल मिलिया आहिनि बाक़ी तव्हां नौजवान आहियो, वॾी उमिरि माण्हू, इहा असांजी दुआ आहे, पर असांजे घर खे थोरा साईं भुॻियो साहब ऐं असां उहे 71-72 में आहे, 73 में आहे तक़रीबन। न तव्हां फोड़नि कोन आहियो, तव्हां असांखे पंहिंजो वालदेन जी हैसियत जार ते सम्झो आहे त माना तीअं औलाद आहियो, असांजा नौजवान आहियो। तंहिं करे असां ॿुढ़नि खे बाक़ी जेके पल मिलिया आहिनि ज़िंदगीअ जा, मौत ते भरोसो कोन्हे, केॾी महिल अची सघे थो, मलाइक ईअं करनि पिया रोडनि ते रस्तनि ते हेॾा होॾा ख़बर न आहे कोन को पहुचंदासीं या न। तंहिं करे जेके पल असांखे मोया आहिनि उहे असीं अज़म करियूं त पंहिंजे धरतीअ जे लाइ, सिंधी अवाम जे लाइ, मुल्क जी मिस्कीन माण्हुनि जे लाइ, दुनिया जे मिस्कीन माण्हुनि जे लाइ असां उहो कुझु करे वञूं जेको हुननि खे सही राह न थिए। इन्हनि लफ़्ज़नि तां ऐं तव्हां बहुत महिरबानी। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे कुझु पंहिंजे टाइम मां असांखे टाइम ॾिनो ऐं हीउ प्रोग्राम वरी गुज़ारी ते पहुचे थो। वरी असां कंहिं ॿियनि तकलीफ़ुनि सां कुझु पल ॻाल्हाईंदासीं, वरी तव्हांखे दावत ॾींदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। सामिन, हिन प्रोग्राम जे हवाले सां अदीबनि, शाइरनि ऐं लेखकनि जा जेके ख़्याल हुआ, वीचार हुआ, से असां अव्हां ताईं पहुचायासीं। असांखे उमेद आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन अव्हां मुसलसिल ॿुधंदा रहंदा। हाणे जाफ़र मेमुण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।